हाय हवेलिया में मां अकेली। इन करे तोखे चवां थो तिनखे सम्झाए, ईअं न थिए जो सुभाणे ॻाल्हि असांजी ॻीची में पए, असांजी जेका पीराणी गद्दी आहे उहा ख़तरे में न पइजी वञे। कंप्यूटर जो दौर थी चुको आहे, IT जो दौर आहे, ज़मानो सफ़ा ॿियो थी वियो आहे। हीअ अॼु बि उहो ई 100 साल 200 साल पोइते वारी हिनजी सोच आहे। सम्झाईं मां वरी सम्झाईं, मुंहिंजे जेकॾहिं हथु चढ़ी वियो न, जेकॾहिं मुंहिंजो मथो फिरियो त मां कल्ह लाहींदे बि देरि न कंदोमांसि। ॿुधी छॾ। साइमा अदो ॾाढो कावड़ियल आहे, तू थोरो सम्झाइजांसि। अदी मां छा सम्झायां साईं खे? रोज़ाना को न को दा ईंदी आहे सौराब जी। मस मस करे साईं खे सम्झाईंदी आहियां त पोइ का न का दा अची वेंदी आहे सौराब जी। छा करे सघां थी मां? अदी तू ई सम्झाइसि, तू त मां आहीं हुनजी। चवंदीसांसि, सम्झाईंदीसांसि। अचे रासिया, चांहि वठ। छा थियो रासिया? तू रोई थी? कुछ थियो आहे छा? हीर मूं तोखे ॿुधायो न, हिते हर वक़्तु नओ दुखंदो रहंदो आहे, कॾहिं घटि त कॾहिं वधि। रासिया, मां तुंहिंजो दुख सम्झां थी, मां तुंहिंजे लाइ कुझु करे सघां थी। हीर तूं मूंखे एतिरो प्यार थी ॾीं, इहो ई काफ़ी आहे मुंहिंजे लाइ। मूं ॿुधो त तूं मूंखे छॾे ॻोठ थी वञी। पर हाणे कोन थी वञा पई, तयार बि हुयसि, पर तुंहिंजी निमाणाई मुंहिंजी पेरनि जी ज़ंजीरूं थी पयूं आहिनि। बसि हीर, कुझु ॾींहं हिते रहो जेसीं ताईं मुंहिंजा एग्ज़ाम थी वञनि। हीर आउं सम्झां थी तुंहिंजो बि ॻोठ में घरु हूंदो, पर जॾहिं खां तूं हिते आई आहीं मूंखे ॼण त हिकिड़ी भेण मिली वई आहे। ॾिस हीर, मुंहिंजे करे प्लीज़, मुंहिंजे करे फ़िलहालु हितां न वञ। मां अॻु में सोचियो त मां तोखे छॾे वञा, न रुगो एतिरो, मां जेको तुंहिंजे लाइ करे सघियसि उहो मां कंदसि। हीर आउं सम्झां थी त तूं मुंहिंजी हमदर्द आहीं, पर छा कंदी तूं मुंहिंजे लाइ? रासिया, मूंखे तुंहिंजे लाइ जान बि ॾियणी पई न, त मां ॾींदसि। तूं रुगो मूंखे बसि इजाज़त ॾे त मां तुंहिंजे लाइ नंढड़ी कोशिशि कयां। हीर, तूं मुंहिंजे लाइ घणो ई सोची थी, तूं शायदि मुंहिंजे लाइ कुझु न कुझु करे सघीं थी। छॾ त झिरकी बाज़ सां विड़े। छॾ यार, तूं त सफ़ा जज़्बाती थी पई आहीं। ही कमु जज़्बात सां कोन्हे वठिणो, ही ख़ानदानी मसला ख़ानदान वारा ई संभाले सघनि था। बसि मूं त तोसां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि शेयर कई, को बाज़ थी बाज़ सां विड़ी सघे थो चेरी? तोखे भेण ते एतमाद न आहे? तूं मूं ते एतमाद त करे ॾिस। ओ मुंहिंजी चरी भेण, तूं छा थी करणु चाहीं? ईअं न थिए वरी को ॿियो मसइलो पैदा थी वञे ऐं मुंहिंजी पढ़ाई में रुकावट थी वञे। मां सभिनि ॻाल्हियुनि ते समझोतो करे सघां थी, पर तालीम ते न। हीर, औरत अगरि तालीम हासिल करे तो हू सिर्फ़ु उन लाइ ढाल न आहे, बल्कि वो तलवार जहिड़ो कमु करे सघे थी। माय डियर रासिया, मां बि पढ़ियल आहियां, मां तालीम जी अहमियत खे सम्झां थी, पर अहिड़ी का बि ॻाल्हि कान थींदी। तूं मूंखे इजाज़त त ॾे प्लीज़। ठीकु आहे, मां बि ॾिसणु थी चाहियां तूं छा थी करे सघीं। ज़िंदगी हिकु रिस्क आहे, रिस्क, हिकु ॿियो रिस्क सही। थैंक यू रासिया, तूं मूं ते एतमाद कयो। साहब ॾाढो अफ़सोस थियो, करम खान हिकु बहादुर ऐं सचो साहसी हो। हू कंहिंखां बि कोन रुॼंदो। मूंखे पक आहे त करम खान खे माफ़िया जे हथों मारिया वियो आहे। एजाज साहब,
कातिल केॾो बि ज़ोरार हुजे पर मूंखां नथो बची सघे। आख़िर कातिल जे गिरेबान ताईं मुंहिंजा हथ ज़रूरु वञी पहुचनि, छो जो कातिल इहो विसारे वेठो आहे त मां इंस्पेक्टर कुझु ॿिए क़िस्म जो भला करम खान जो को मिट माइट आहे छा? न यासिन साहब, करम खान जो को वेझो मिट माइट न हो। चवनि था त हुनजो हिकु भाउ आहे जेको काफ़ी सालनि खां गुम आहे। उहो बि गुम आहे? छा हिननि जी कंहिंसां दुश्मनी आहे छा? न यासिन साहब, हुनजी त का बि कंहिंसां दुश्मनी न आहे। एजाज साहब, इहा हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त कोई उनजो भाउ गुम छो आहे? चवनि था त हू जवानी में इश्क में मुब्तला थी वियो ऐं ज़हनी तवाज़ुन बि विञाए वेठो, ऐं पोइ हिकु ॾींहुं अलाए केॾांहुं हलियो वियो। अञा ताईं हू ज़ाहिर न थियो आहे। हिननि भाइरनि जी बि अजीब कहानी आहे। भला इहो त ॿुधायो त हुनजे भाउ जो नालो छा आहे? हुनजो नालो आहे साजन। माण्हू खे साजन फ़क़ीर सॾींदा आहिनि। साजन फ़क़ीर? मुंहिंजो ख़्यालु आहे त तूं वञी कमदार खे मुंहिंजो न्यापो ॾे त अची पंहिंजी कमदारी संभाले, वधीक गंद न करे। माना माफ़ करे छॾियो तव्हां मूंखे। वाह वाह, ग़रीब आहे वीचारो। दुआऊं कंदो तव्हांखे बाबा साईं। माफ़ कबो, पर हिकिड़ी शर्त ते। शर्त? कहिड़ो शर्त सरकार? छॾियो शर्तनि खे। सरकार अव्हांजी ख़िदमत कई आहेसि, अगरि का कमी पेशी आहेसि त माफ़ करियोसि। बख़्श त मां पंहिंजे बाबे खे बि न कयां। जेकॾहिं हू मुंहिंजे साम्हूं हुजे त। ही त कमदारो आहे, अरठाल आहे के शर्त थींदा आहिनि, के लिखतूं थींदियूं आहिनि। न त कमदार तको। सरकार, कमदार अगरि मूंखां पुछे शर्तनि जो त उनखे कहिड़ो छा जवाबु ॾियां? घणो ॻाल्हाईं थो तूं? हुनमें एतिरी सग आहे जो पुछे त पीर सुराब जा कहिड़ा शर्त आहिनि। हाणे तां डर ऐं वापसि अची मूंखे ॿुधाए त खल न लाहे छॾे। बाबा साईं, कावड़जी वई आहे माई गोरी। उते बि ॼण रधी पकी पई अथसि। जीअं अॻी पुछड़ी थी मोटी आई न, पुट ईअं इहा हाणे पुछड़ी थी मोटी ईंदी। ही छा पिया चओ बाबा? अॻे कॾहिं त पुफो न वई हुई, ॻाल्हि अधु में न खाओ। जेका हक़ीक़त आहे मूंखे ॿुधायो। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली, माढ़न जे मेड़ में साथो न सहेली, हाय हवेलिया में मां अकेली, हाय धीरे धीरे छाते परेशान आहीं? छो थी पंहिंजो अंदर साड़ी? हाणे जेको कुझु आहे इहो तोखे क़बूल करणो पवंदो। अम्मा, मूंखे सम्झ में नथो अचे त तूं हिन जहन्नुम में कीअं रही पई आहीं। मां त ॾिसंदे ॾकी थी वञा, ऐं तूं माठो समुंड लॻी वती थी बेलपा ॾींदी। वरी तूं भला छा ॾिठो आहे? हिते सभु तुंहिंजी मुंहिंजी इज़त था कनि। रासिया त तोखे पंहिंजी भेणनि वांगुरु थी पसंदि करे। बाक़ी तोखे छा खपे? कुझु बि सही न आहे हिते अम्मा। हिते अंदरि ई अंदरि दोज़ख थो पियो भरे। तोखे सम्झ में छो नथो अचे? मुर्शिद कहिड़ो जादू कयो आहे तोते जो तूं न कुझु पुछी थी न कुझु थी? चरी छोकिरी, तोखे त लाइ छा थी वियो आहे? कहिड़ो तो हिते दोज़ख बड़के? हाँ ॿुधाए मूंखे।
असल में जेकी तोखे लोरी लॻल आहे न, इहा लोरी हाणे पूरी कोन थींदी। तोखे हिते ई रहणो पवंदो। ख़बर न आहे अम्मा त तो हिते छा ॾिठो आहे। हेफ़ तिन्हनि खे हुए वतन जिन विसारियो। अम्मा छा बि थिए मां ॻोठु वापसि वेंदसि, पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे, उहा मञींदीअ त मां हिते रहंदसि। शर्त? कहिड़ो शर्त? मूंखे ॿुधाए कहिड़ो शर्त? धीअ, तोखे त ख़बर आहे न त मां हिकु बानी आहियां हिते। तॾहिं त शर्त थी रखां। चङो भला ॿुधाए पंहिंजी शर्त। कहिड़ी शर्त आहे? मां बि त ॿुधां। शर्त जो मतिलबु इहो न आहे त हुनजो ग़लति मतिलबु वरितो वञे या हिन ॻाल्हि ते को मनफ़ी क़दम खयो वञे जंहिंसां को नुक़सानु पहुचे। अलाए कहिड़ो सबक़ु पढ़ी आई आहीं। शर्त ॿुधाइण लाइ बि त शर्त थी रखी। वाह, तोखे सची ॻाल्हि ॿुधाई अथऊं। हू बि तुंहिंजी धीउ जहिड़ी आहे, कुझु करे सघी थी त कर। पोइ तूं जेको चवंदी आहे मां कंदसि, पर राशिया खे कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु न पहुचणु खपे। हीर धीअ, ही उन्हनि जे ख़ानदानी घर जो मामिलो आहे। तोखे त ख़बर आहे साइमा साइण अॻु में असां मां बेज़ार आहे। पाण छा था करे सघूं? ऐं हूअं बि त मां हिते ॿारनि वांगुरु ई आहियां। त पोइ हल त हाणे ॻोठु हलूं। जॾहिं हूअ असां मां एतिरो तंग आहिनि त पोइ असां हिते रही छा था कयूं? चङो बाबा, चङो, मूंखे सोचण दे। तूं मुंहिंजी ॾाही धीअ ई न, परेशान न थी। बाबा मूंखे वधीक तंग न कर। मूंखे ख़बर आहे त इहा हीअरिंग कोन थी आहे। मूंखे ख़बर आहे। त पोइ बाबा साईं ॿुधायो छो नथा? हरू भरू दिमाग़ ख़राब था कयो। कमाल आहे। अगरि जे तव्हां खां का ग़लती थी आहे त मूंखे ॿुधायो, मां वञी थो माफ़ी वठी अचां। मां तोखे कोन ॿुधाईंदुसि। छो नथा ॿुधायो बाबा? तव्हांखे ॿुधाइणो ई पवंदो। मूंखे एतिरो न तड़पायो, मां हुन ॾे ज़रूरु वेंदसि। इहो ई त सबबु आहे असांजा। त मां तोखे नथो ॿुधाए चाहियां। हे पुट, पापा वजह त हाणे ॿई पेर कबर में आहिनि पुट। बाबा साईं कुझु कोन थींदो। इहो खंघि खुड़को त हलंदो रहंदो। बाक़ी तव्हां बि एतिरा सिगरेट पीअंदो त खंघि त ज़ाहिरा थींदी। मूंखे ॿुधायो बाबा साईं त हू केॾा कावड़जी त न हलिया विया आहिनि? कावड़जी वई आहे माई गोरी। उते बि ॼण रधी पकी पई अथसि। जीअं अॻी पुछड़ी थी मोटी आई न पुट, तीअं इहा हाणे पुछड़ी थी मोटी ईंदी। ही छा पिया चओ बाबा? अॻे कॾहिं त पुफो न वई हुई। ॻाल्हि अधु में न खाओ। जेका हक़ीक़त आहे मूंखे ॿुधायो। छॾ न ॻाल्हि खे। खॾ में वञी पई आहे गौरीअ ई हुनजी धीउ। अरे बाबा, पाण पंहिंजो पाण खे छो जलायूं? छा लाइ वेही पंहिंजा अंदर पचायूं? पुट, हाणे वञ चांहि ठाहे त पियो। थोरी खंघि वधी। साईं, साईं, अज़ान अची वई आहे ऐं पाणी बि गरम करे छॾियो आहे। तव्हां उथो निमाज़ पढ़ो। साईं, मूंखे तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी हुई। चओ, छा चवणो अथई? जेको कुझु बि चवणो अथई चई ॾे, पर पंहिंजो पाण खे तूं तब्दील कर। न साईं, हाणे आउं पंहिंजो पाण खे छा तब्दील कंदसि? उहे वण बि विया, उहे वाहिरा बि विया।
गोरी उहे वण भी आहिनि वाहेरा भी आहिनि तूं थोड़ी दिल बद गोरी। दिल इन दिल ई त मूंखे रुलायो आहे। हाणे त मुंहिंजी धीअ जे दिल में बि शक पैदा थियण लॻा आहिनि। दिल जो छा भरोसो, कुझु गुज़री वई आहे ऐं कुझु गुज़री वेंदी। मां त हाणे इन में ख़ुशि आहियां त तव्हांजी ख़िदमत कंदे मुंहिंजो साह निकिरे। खुदा न करे कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे, छो तुंहिंजो साह वञे? मूंखे एहसास थियो आहे त तोसां ज्यादती थी आहे, पर छा कजे गोरी? पहिरीं बि तो फ़ैसिलो पाण कयो ऐं हाणे बि फ़ैसिलो करणु न थी रही। चङो वे भी फ़ैसिलो था कयूं। वे मुंहिंजे फ़ैसिले खे छॾियो। हाणे त हीर बि हिते रहण लाइ शर्त रखी छॾियो आहे। चएथी अगरि मुंहिंजो शर्त मञंदीअ त मां हिते रहंदसि, न त हितां हली वेंदसि। साईं, मुंहिंजी त कुल कमाई अजाई हली वेंदी। गोरी शक छाजो, सच सम्झ में आयो हूंदुसि। ॿी ॻाल्हि त छाजो शर्त रखियो अथई? हीर चवे थी त जंहिं रिश्ते मां रासिया ख़ुशि न हुजे त उहो रिश्तो तोड़णु घुरिजे, न त उहा हली वेंदी। वाह वाह, माना त ॾाढी ज़हीन आहे। छा चवां, एॾी ज़हीन मुंहिंजी धीअ। गोरी तूं त सम्झी थी न, इहो मुमकिन न आहे। छो मुमकिन न आहे साईं? अहिड़े वाहियात कातिल ऐं अहिड़े बदतमीज़ इंसान सां रिश्तो टोड़ण में कहिड़ो हर्ज आहे? साईं, मां बि इहा ई सलाह ॾींदसि त इहो रिश्तो टुटणु घुरिजे, छो त मां हीर जी बि माउ आहियां ऐं रासिया जी बि माउ आहियां। माना त गोरी मुंहिंजी धीअ हीर हिन हवेलीअ मां हली वेंदी? रत जी छिक थी अथसि, हा या न गोरी? ज़ाहिर आहे हू वाइदे जी पकी आहे नंढे हूंदे खां। जेकॾहिं हूअ हली वई त मां हिते कीअं रहंदसि? हीर त चवे थी त साईं मूंखे पाण पक ॾे, पोइ ई मां हिते रहंदसि। चइबो त गोरी रत दांगे ते वरी पई आहे। हाय, अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। गोरी मां हीर सां मिलण थो चाहियां, मां हीर जे मथे ते हथ रखण थो चाहियां ऐं हुन सां मिलण थो चाहियां। गोरी मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजी धीअ हीर सां मिलां। न न साईं, अजाया शक वधंदा ऐं शक वधियो त छोकिरीअ जो शक पुख़्तो थी वेंदो। मां त चवां थी बसि तव्हां पक ॾियो त पोइ हिते रही पवंदी। गोरी तोखे पक खपे या हीर खे? जेकॾहिं हीर खे पक खपे त हुन सां रूबरू मिली हुनखे ॻाल्हि सम्झाइणी पवंदी। ठीकु आहे साईं, पर हिकु मुर्शिद जी हैसियत में, पीउ जी हैसियत में न। छो गोरी, हीर मुंहिंजी धीअ न आहे छा? चङो चङो, जीअं तूं चईं थी ईअं बि ठीकु आहे। अॼु हिकु पीउ जो प्यारु उथली पियो आहे। जीअं तूं चईं थी ठीकु आहे। पर बाबा साईं इहो मुर्शिद आहे किथे?
कुछ ॾस पतो तो ॾियो। न पुट न पुट हवेली जूं भितियूं गुम बाबा हवाऊं ॿोलियूं आहिनि। मां तोखे हुते कोन छॾींदुसि बाबा, हुते तोखे कोन छॾींदुसि पुट न। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। अदा साहब का न कर ख़बर हैरी आयो हुई न। हाँ दा खैरी आया खची जो बना नौस न छाओ। बाबा हाँ बाबा राजा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सोराव चवे छा थो, ख़बर तो पवे कुछ। कमदार तोखे घुरायो अथसि त अची पंहिंजी कमदारी संभाल। ना चाचा एड़े माण्हू ते कहिड़ो भरोसो, वरी बाबा खे घुराए कुझु करे न छॾे। हाँ मां छा कंदो, हूं बि कमदार वधीक जो सुञाणेसि। अदा धी साबुलो चवे बि सच थी, मुंहिंजी बि दिलि हाणे उथी वई आहे, हाणे असुल कान थी लॻे न को लॻंदी। ॿारहाणी ॻाल्हि न कर, अजायो गोड़ न कर। पहिरीं तूं हुन सां मिल, न मिलंदे त पोइ तूं हुनखे सुञाणी थो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। वधि में वधि शर्त रखंदो, ॿियो छा। शर्त वरी कहिड़ो रखंदो? अबा रब थो ॼाणे मिड़ेई तोखे परिचाणू अथसि, ॻोठ वारनि जे अॻियां अची पछेमान थियो आहे। तूं वञी मिलीसि, पोइ ॾिसूं चवे छा थो। हू सचो न आहे, तूं सच थो चवीं ऐं तूं सही आहीं पंहिंजी जॻह ते। मिलीसि वञी, न त वरी दर ते गोड़ कंदई। अदा चवीं थो तूं मिलांसि थो, बाक़ी साईं वॾे मूंखे वॾो आसरो ॾिनो आहे। अदा साहब कान साईं वॾे जो वरी बि भाइटो आहे। आऊं अकेलो माण्हू, न मुंहिंजो को मिट न माइट। अदा सुभाणे साईं वॾो ई सोराब पाण में वरी ठही वेंदा। मुंहिंजो छा कंदो अदा साहब, वञी मिलांसि थो। हा ईअं कर न। हा ॿियो बाबा इहो को पढ़ो। बाबा साईं तव्हांजूं बि ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। सॼी ज़िंदगी पुफो हिते गुज़ारी आहे ऐं पहिरियां त कॾहिं तव्हां अहिड़ी ॻाल्हि न कई। बसि पुट साॻिया बाबा ॻाल्हि कईसीं त मां रुसी वञी मुर्शिद वटि पई। मुर्शिद? पर बाबा साईं इहो मुर्शिद आहे किथे? कुझु ॾस पतो तो ॾियो। न पुट न पुट हवेली जूं भितियूं गुम बाबा हवाऊं ॿोलियूं आहिनि। मां तोखे हुते कोन छॾींदुसि बाबा, हुते तोखे कोन छॾींदुसि पुट न, बिल्कुलु न बाबा, बिल्कुलु न। बाबा साईं पर मां बिल्कुलु नथो विसारे सघां। मूंखे हर हाल में हीर खे ॾिसणो आहे। कुझु बि कोन थींदो, कुझु बि कोन थींदो। मां मरां न त मुंहिंजे टीचे जो ॼाण ॼणे मुंहिंजी गोरीअ ॾे। हे ॿुध, गोरीअ खे मुंहिंजो मुंहुं ॾिसी हूंदी न, मेरे जे हिनखे मुंहिंजो मुंहुं ॾिसण जी इजाज़त। बाबा साईं ही कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो तव्हां? अलाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे। मूं बसि कई बाबा साईं, हाणे कॾहिं बि वरी तव्हांखां अहिड़ी ॻाल्हि न पुछंदुमि। बस हले पुट, मता तुंहिंजी दिलि में का हसरत न रहिजी वञे।
हमारी निभागी कहावत थी वञी मुर्शिद वटि रही पई बा। अच्छा मतलब रुमाइला ऐं मुर्शिद साॻी ॻोठ आहे। मूं अञा ॻाल्हि पूरी कान थी आहे। हाँ खलीफ़ा दे ख़बर अॼु वरी कीअं पंधु पियो आहे? आकाश में मुंहिंजा साॻिया ई पंध अथई। खलीफ़ा ये तुंहिंजा पंध अजाया अथई। जीअं मुर्शिद पंहिंजे इलाइक़े जो बादशाह आहे तीअं आउं बि पंहिंजे इलाइक़े जो बादशाह आहियां। चबो त हाणे मुनकर थी वियो आहीं हाशिम। छो थो पंहिंजी क़यामतकारी करी? हुते बि मुर्शिद हिते बि मुर्शिद कमु ईंदी। आउं मुनकर न आहियां। तोखे न्यापो सही ॾियणु नथो अचे। असांजी हैसियत मुताबिक़ न्यापो ॾींदो कर। छा न्यापे ॾियण जा क़िस्म थींदा आहिनि छा? हा न्यापे ॾियण जा बि क़िस्म हूंदा आहिनि ऐं बादशाह खे दावत ॾींदो आहे। ओ हाशिम लख जी ॻाल्हि कई अथई, लख जी। हाशिम सच पुछी न। मुर्शिद चयो आहे मूंखे त हाशिम हिन बारे असांजे दावत ते ज़रूरु अचे। ओए ते रखीस हाणे हुई न सही रस्ते ते। हाणे दावत ते ज़रूरु अचिबो मुर्शिद जी। त पोइ संगत यारो यारी हलूं था। हलो भाई। अच्छा हाँ यार हीर आई ना। आऊं तव्हांखे थोड़ी देर में कॉल बैक कयां थी, ठीक है? ओके रासिया माय डियर, अॼु तुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। ख़ुशख़बरी? वाह माय डियर रासिया, मस्त को अंग्रेजी जो अल्फाज ॻाल्हायो अथई ऐं ख़ुशि बि काफ़ी पई लॻी। मुल्क में त अञा बि क्यूट थी लॻी। माय डियर सिस्टर, आख़िर भेण कंहिंजी आहियां। अच्छा अच्छा हाणे घणा मस्का न हाणे ॿुधा कहिड़ी ख़ुशख़बरी आंदी अथई? आहियूं त असां बानियूं, असांजी का ख़ासि हैसियत न आहे, पर पोइ बि। अच्छा हाणे एॾी ॾिघी ॻाल्हि कई थी, ॿुधा त कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? मां अम्मा खे चयो आहे त मुर्शिद सां ॻाल्हाए, तुंहिंजी शादी कंहिं बि सूरत में इन राकास सां न थिए। सो अम्मा हाणे मुर्शिद सां ॻाल्हाईंदी। अरे यार मराए छॾी, इहो छा करे छॾी? चरी वञी तूं अम्मा खे झल। बाबा से कुझु चवे न चवे पर अम्मा मुंहिंजे लाइ वेल ॿारे छंदी। ता न वञे, अम्मा ज़माने में उथियल वेठियल आहे, सची मुरीदाणी आहे, तो ॻाल्हि बि के हिसाब सां कंदी। तूं फिकर न कर। यार हीर तो ला कढी छॾिया, इहो छा करे छॾी? अजायो तोखे ॿुधायमि यार, अफ़सोस। माना तोखे असां ते एतबार न आहे? हीरे एतबार जी ॻाल्हि न आहे, ही खानदानी मसला आहिनि। प्लीज़ सम्झण जी कोशिश कर। चरी तूं सम्झण जी कोशिश कर। तूं जो ईअं ढिजंदीअ त ज़िंदा कीअं रहंदीअ? ही शादी न आहे, ज़िंदगी जो सूर आहे, पल पल आड़ा मां गुज़रणो पवंदई। हीरे तूं सम्झी नथी, ऐं मरां या ॿरां, सड़ां या पचां, पर मूंखे कुछड़ो न आहे, न कंहिंखां कुझु पुछणो आहे। तूं का बकरी आहीं, मैं या रिढ आहीं जो जंहिंजी मर्ज़ी पवे गिची में रसो विझी काए वञे? हीर तूं अलाह खे मञ ऐं अम्मा खे झल। इहो न थिए को वॾो मसइलो पैदा थी वञे।
हीरे सम्झण जी कोशिश कर। ॾिस मां सोची सम्झी अम्मा खे चयो आहे, मंज़िल मारण लाइ टकर त टाकणा पवंदा, जबल त झागणा पवंदा। रासिया हिम्मत कर, हालतनि सां मुंहुं ॾे, मां आहियां न तोसां गॾु। भला ॿियो कुझु न, तुंहिंजो एहतजाज त रिकॉर्ड थींदो न त तूं इन शादी मां ख़ुशि न आहीं। अरे यार, हाणे एॾो बि त बोर न कर न, भला खिल त सही। खिल त विसरी वई थम, बाक़ी तुंहिंजी हिम्मत ऐं ज़हानत कमाल आहे। हाणे मुंहुं ॾियणो पवंदो। हाय हवेलिया में मां की